वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध पुलिस जे आफ़िसरनि सां मुलाक़ात कई आहे। वॾे वज़ीर आईजी समेत समूरनि पुलिस आफ़िसरनि खे कम जारी रखण जी हिदायत करे छॾी। सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध हुकूमत पंहिंजी पुलिस सां मुश्किल वक़्त में गॾु आहे। पुलिस जो मोराल कंहिं बि सूरत में घटि थियण न ॾिनो वेंदो। पुलिस भरपूर जज़्बे सां कम जारी रखे। सिंध हुकूमत पुलिस जा ॿिया मामला पाण ॾिसंदी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह आईजी सिंध मुश्ताक महर ऐं ॿियनि पुलिस आफ़िसरनि सां मुलाक़ात कई। मुलाक़ात में एडिशनल आईजीज़ ऐं डीआईजीज़ बि शिरकत कई। वॾे वज़ीर मुराद अली शाह पुलिस आफ़िसरनि खे सिंध हुकूमत जे मुकमल साथ जो यकीन ॾियारींदे कम जारी रखण जी हिदायत कई। मुलाक़ात में पुलिस आफ़िसरनि वॾे वज़ीर जी रहनुमाई करण ऐं साथ ॾियण ते शुक्रियो अदा कंदे चयो त हू पंहिंजूं सलाहियतूं क़तब हाणे अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त कनि था। उन मौक़े ते वॾे वज़ीर ॻाल्हाईंदे चयो त सूबे अंदरि अमन अमान जी बहाली में सिंध पुलिस जूं वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि। सिंध पुलिस जानियुनि जा नज़राना ॾेई सूबे ख़ासि तौर ते कराची में अमन बहाल करायो आहे। हुन चयो त सिंध पुलिस दहशतगर्दी जे वॾनि वाक़िअनि में अहम गिरफ़्तारियूं कयूं। हू पुलिस जे ख़िदमतुनि क़ुर्बानियुनि ऐं पेशावराना सलाहियतुनि जो एतिराफ़ करे थो। वॾे वज़ीर चयो त सिंध हुकूमत पंहिंजी पुलिस सां मुश्किल वक़्त में गॾु बीठल आहे। कंहिं बि सूरत में पुलिस जो मोराल किरण न ॾिनो वेंदो। पुलिस भरपूर जज़्बे सां पंहिंजो कमु जारी रखे।